अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हिकु रोल मॉडल जो ज़िक्र कंदा हलूं जंहिंजो नालो आहे अरुणा हुसैन। असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था अरुणा हुसैन जो तारुफ़ जेको लिखियो आहे विष्णे मल। अरुणा हुसैन पहिरीं सिंधी छोकिरी आहे जंहिंखे 2022 में हिकु मल्टीनेशनल कंपनी मरसक सीलैंड शिपिंग कॉर्पोरेशन में वाइस प्रेसिडेंट ऐं सॼे यूरोप खंड जे सरबराह करे डेनमार्क में मुक़ररु कयो वियो आहे। उन खां अॻु हूअ 3 साल पाकिस्तान में उनजी मैनेजिंग डायरेक्टर जे उहिदे ते फ़ाइज़ हुई। उन खां पहिरीं हूअ 2008 में निंढी चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर हुअण जो एज़ाज़ पिणु हासिलु करे चुकी आहे। अरुणा हुसैन पाकिस्तान जी पहिरीं छोकिरी ऐं सिंधियाणी आहे जंहिं मार्केटिंग जे मैदान में अहिड़ी अहम ज़िम्मेवारी हासिलु कई। 2007 में जॾहिं खेसि कंट्री मैनेजर जो उहिदो मिलियो त केतिरा साल पाकिस्तान सां गॾु अफ़गानिस्तान में बि कंपनी जे सरगर्मियुनि जी ज़िम्मेवारी मथसि हुई, जंहिंखे हूअ 100 माण्हुनि ते मुश्तमिल टीम जे सरबराह जी हैसियत में निभाए तरक़ी करे पहिरीं ॾखण एशिया जे मुल्कनि ऐं पोइ विच ओभर जे कुझु मुल्कनि जे लाइ चीफ ऑपरेशन ऑफिसर तौरु मुक़ररु कई वई। 2011 में हूअ ऑस्ट्रेलिया शिफ्ट थी जिते हुन वायफेयर ऑनलाइन मार्केटिंग कंपनी में सीनियर डायरेक्टर जो उहिदो माणियो। 2016 में पाकिस्तान मोटी आई ऐं अची साॻी कंपनी ज्वाइन कयाई। अरुणा हुसैन जो जनमु 1 दिसंबर 1977 ते सिंध जे नामवर इल्मी अदबी घराणे में थियो। अब्दुल हुसैन सराई ऐं डॉक्टर फ़हमीदा हुसैन जे घर में जनमु वठंदड़ हिन न्याणी शुरूआती तालीम सेंट जोसेफ स्कूल मां वरिती। 1993 में मैट्रिक A1 ग्रेड में ऐं 1995 में इंटरमीडिएट सेंट जोसेफ कॉलेज कराची मां A1 ग्रेड में पास कयाई। उन बाद अरुणा हुसैन बिज़नेस एडमिनिस्ट्रेटर में मास्टर्स करण लाइ IBA कराची में दाख़िला वरिती, जितां हुन MBA जी डिग्री साल 2000 ईस्वी में इम्तियाज़ी नंबरनि सां हासिलु कई। शुरूआति में अरुणा कुझु अरसो हिकु एडवर्टाइज़िंग कंपनी में मुलाज़मत इख़्तियार कई। बाद में जॾहिं शिपिंग जी दुनिया जे वॾे में वॾी कंपनी AP मोलर में शमूलियत इख़्तियार कयाई त संदसि चूंड डेनमार्क में थींदड़ 2 सालनि जे तरबियती कोर्स लाइ पिणु थिए, जिते 400 खां वधीक ट्रेनिज़ जे ग्लोबल बेंच मां हू टॉप 10 कैटेगरी में पहुती ऐं इम्तियाज़ी नंबरनि सां उहो कोर्स पास करण खां पोइ संदसि पोस्टिंग 2 सालनि लाइ लंडन में असिस्टेंट मैनेजर मार्केटिंग तौरु कई वई, जिते हू 2003 खां 2005 ताईं रही। उन खां पोइ पाकिस्तान में मार्केटिंग मैनेजर तौरु 2 साल कमु करण दौरान संदसि आला कारकर्दगी ऐं क़ाइदानी सलाहियतुनि खे ॾिसंदे 2007 में मरसिक लॉजिस्टिक्स में खेसि कंट्री मैनेजर तौरु मुक़ररु कयो वियो। उन कंपनी में संदसि कोशिशनि जे नतीजे में एतिरी तरक़ी थी जो उनखे डेमको पाकिस्तान जे नए नाले सां सुञाणप ॾेई 2008 में खेसि उनजो चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर मुक़ररु कयो वियो। अरुणा उन सां गॾोगॾु 2009 में कंपनी जे ग्लोबल सेटअप में पिणु डायरेक्टर मुंतख़िब थी, जॾहिं त हूअ 2008 खां डेमको बांग्लादेश जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी मेंबर पिणु रही आहे। हू ट्रेनिंग तोड़े कंपनी जे मीटिंगनि लाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी पिणु कंदी रही आहे, जिन में डेनमार्क, इंग्लैंड, बांग्लादेश, हांगकांग, सिंगापुर ऐं दुबई वग़ैरह शामिल आहिनि। संदसि शादी 2008 में थी। खेसि हिकु धीउ नूरी आहे, पाण हिन वक़्तु डेनमार्क में रहे थी। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मार्केटिंग जे शोबे में पाण मंझराईंदड़ अरुणा हुसैन जो तारुफ़, जेको लिखियो हो विष्णे मल। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।